अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं अलाए सुप्रीम कोर्ट में वकीलन जा चैम्बर ॾाहण वारे हुकुम ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी। अटॉर्नी जनरल ऐं एडवोकेट जनरल इस्लामाबाद खे नोटिस जारी। अदालत अङारे ताईं वकीलन जा चैम्बर ॾाहण खां रोके छॾियो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क सिंध चयो आहे त असां बि वकील रही चुका आहियूं, इहो कमु करण न ॾींदासीं। अदालत ते दबाव न विधो वञे, अदालत कंहिंजे बि दबाव में न ईंदी। वकीलनि खे चङी रीति सुञाणूं था, तव्हां सभु असांजी सम्झ खां ॿाहिरि आहियो। जेको कुझु अदालत लाइ ॻाल्हायो वेंदो आहे सभु ॼाणूं था, तव्हां जे इदारे जो हिस्सो आहियो, कुझु ख़्यालु कयो। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 32 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंग वधी 12,804 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1541 नवां केसेस आए। मुतासिरनि जो अंग वधी 5,77,482 ताईं पहुतो। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु लाहौर जो दौरो कंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान मुख़्तलिफ़ इजलासनि जी सदारत कंदो। इमरान ख़ान पंजाब जे वॾे वज़ीर ऐं गवर्नर सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म सदारती चूंड जे हवाले सां पंजाब असेंबली जे मेंबरनि सां पिणु मुलाक़ात कंदो। फिनेंशियल एक्शन टास्क फोर्स पाकिस्तान खे हलंदड़ साल जून ताईं ग्रीन लिस्ट में बरक़रार रखण जो फ़ैसिलो करे वरितो। FATF पाकिस्तान खे रहियल 3 नुक़्तनि ते अमल करण लाइ 4 महीननि जी मोहलत ॾेई छॾी। FATF जे सदर डॉक्टर मार्क्स प्लेयर जो चवणु आहे त पाकिस्तान सुठी अॻभराई कई आहे। ट्रेडर फिनांसिंग जे मामले में ख़ामियूं ॾिठियूं वयूं। पाकिस्तान आला सतह ते एक्शन प्लान ते अमल दरामद जी ख़ातिरी कराई आहे। हिन वक़्तु पाकिस्तान खे ब्लैक लिस्ट में नथो विझी सघिजे। जामशोरो जी सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी में कुतनि जे ॾाहण सबबि मासूम ॿाड़ी ईमान सहतो जे फौत थियण वारे मामले में अॻभराई। सरकारी फरियाद ते सेक्रेटरी ज़ाकिर बलोच ख़िलाफ़ केस दाख़िल। हद जे MPA खे मुअतल करे केस दाख़िल कयो वञे। सुञाण धीरनि जो मुतालबो। पुलिस जो चवणु आहे त सरकारी फरियाद ते सेक्रेटरी ज़ाकिर बलोच ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। करुंटी वेझो ॻोठु हाजी अता मोहम्मद मशहूरी में घरेलू तकरार तां जवाबदार आसिफ मशहूरी पंहिंजी ज़ाल रेहाना खे क़तल करे छॾियो। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। भाऊ खोसो वेझो गुरदुर मोहम्मद खोसो वासी नौजवान शाहिद हुसैन के हथियारबंद मुबैना तौर अगवा करे विया। पुलिस जो चवणु आहे त जल्द ॾुहारनि खे गिरफ़्तार करे नौजवान शाहिद हुसैन खोसो खे बाज़ियाब करायो वेंदो। ऐं नाले वारे रागी सादिक फ़क़ीर जो विछोड़ खे 6 साल विया में विया। सादिक फ़क़ीर विछड़ियो ज़रूरु आहे पर मदाहन जी दिलनि में अॼु बि ज़िंदा आहे। हिन जा ॻायल गीत अॼु बि झर जंग में गूंजी रहिया आहिनि।